फुलजी लगे ॻोठ पुराणो देरो में ॿोॾवारी सूरत हाल। ॻोठ मुकम्मल पानी जे घेरे हेठि। रोड रस्ता ॿुॾी विया, केतिराई घर रही पट पइजी विया। रहवासी खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। ॻोठ पुराणो देरो, ॻोठ प्यारो खान आराई ऐं आसपास जा ॻोठ दरिया जी चाड़ खां पोइ पानी जे घेरे हेठि अची विया आहिनि। पानी वधीक चाड़ खां पोइ लॾपलाइण शुरू थी वई आहे। मुतासिरीन दाहींदे चयो आहे त असांजा घर बरसात मुकम्मल तबाह करे छॾिया आहिनि। दादू ज़िले इंतज़ामिया ग़ाइब आहे, केर बि मदद करण वारो नाहे। हुकूमत सिर्फ़ बयाननि ताईं महदूद आहे। असांखे न टेंट मिलिया आहिनि ऐं न वरी का वाहर थी आहे ऐं हिते हर शइ हथरादू महांगी कई वई आहे। डीसी दादू असांजी का बि मदद न कई आहे। PPHI कैंप लॻल आहे, जंहिंमें दवाउनि जी खोट आहे। मलेरिया गैस्ट्रो ख़तरनाक सूरत अख़्तियार करे वई आहे। असां इंतज़ामिया, सिंध हुकूमत ऐं अदलिया खां मुतालबो था करियूं त फुलजी लॻ पुराणो धेरो ॻोठ जी सूरत हाल जो नोटिस वठनि ऐं इमदाद मुहैया कनि।